छा अकबर ख़ान जे माण्हुनि जा कातिल तव्हां वटि आहिनि? हाँ मंसूर खान, ॿई हमरा मूं वटि आहिनि। मां चाहियां थो त उहे ॿई हमरा अकबर ख़ान जे हवाले पहिरियों ऐं सोर चाकर ख़ान खे उतां आज़ादु करायूं। त पोइ इहो सौदो तव्हां बि अकबर ख़ान सां करे सघो था? मूंखे अकबर ख़ान ते भरोसो न आहे, हू मूंसां धोखो कंदो, कातल बि हासिलु करे वठंदो ऐं मुंहिंजे सोट खे आज़ादु बि न कंदो। सिर्फ़ु हिकु चकर इन कमीने जे ख़िलाफ़ु मूंखे पका सबूत करे ॾियो, बाक़ी इन जो मां अहिड़ो असरु कंदुसि जो ॾेहनि खे ॾिस ॾींदो। वॾा इहो रूडो सुधरण जहिड़ो ई न आहे, पंहिंजूं इहे शैतान गिरियूं क़बर ताईं गॾु खणी वेंदो। सुधरंदा त हुनजा मलाइक बि। वारस हिकिड़ो चकर चवांव थो त मूंखे पका सबूत करे ॾियो, बाक़ी इहे मुंहिंजो वाइदो आहे तव्हां सां। जेकॾहिं सॼी ज़िंदगी इहो रूंडो तव्हांखे मुसल ते सजदा कंदे नज़र न अचे त मुंहिंजो नालो सांवल मटाइजो। सांवल खान वारा चाकर खान जा मुखालिफ़ थी चुका आहिनि ऐं हिन दिलावर में एतिरो दमी न आहे जो हू मूं साम्हूं थिए। पोइ ॿुधाए केरु आहे जेको चाकर जो मूंखां पलांद वठंदो? जॾहिं चाकर ख़ान जो लाश हुनजे ॻोठ पहुचंदो न त पोइ पूरो ॻोठ उनजो हमदर्द बणिजी तव्हां सां पलांद करण लाइ मैदान में लही ईंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।